DCO कंबर शदाद कोट ऐं सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त पहिरियों ही वीडियो ॾिसंदा। सजावल तालके जुणे जो TMA जो मुलाज़िम आहियां, सीपर आहियां। जीअं त मां मां बेवाजी भी कई थो, हिन महीने जो जून महीने जी मां तारीख़ कटियूं 13,000 मां जा कटियूं। अॻ में मूंखे जमादार चयो किलार खे चवे थो 2-3 हज़ार ॾे, ख़र्ची पाणी तुंहिंजी माई जी पघार फुल कंदासीं, न ॾींदे त कटींदासीं। जून महीने जी पघार थी 16,000 मां जी माई जा कटियूं, 13,000 मां जा कटियूं। छो कटनि था? रुश्वत घुरियूं साईं। जमादार किलार खे सरियाम मूंखे चयो ॾे 2-3 रुपया न त पघार कट पई। मां चयो मां न ॾींदुमि, मां कम वारो आहियां, मां छो ॾियां पैसा उहे भरनि जेके कम नथा कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां सैयद रोशन अली, प्रेसिडेंट नेशनल प्रेस क्लब सजावल जूणे जो, DCO साहब खे हिकु अपील ऐं हिन वीडियो जे ज़रिए गुज़ारिश कंदुसि त साईं जन खे शायदि ख़बर न आहे त तालको सजावल जूणे जो जी म्यूनिसिपल ऑफिस जेके TMA ऑफिस आहे, उते हिकु ग़रीब मिसकीन निसार अहमद शेख जे जून महीने जी 13,000 पघार कटी वई आहे ऐं उन जी घरवारी जी जून महीने जी 16,000 पघार कटी वई आहे। त साईं जन DCO साहब खे मां इहा अपील कंदुसि त हीउ त वीचारो ग़रीब मिसकीन आहे, जेके 7-8 ॿार बि आहिनि, हू बछड़े वाल आहे ऐं कमु कंदड़ आहे। सजावल जूणे जो जी अवाम गवाह आहे त निसार अहमद शेख ऐं उन जी घरवारी सजावल जूणे जो में पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि, सफ़ाई कंदा आहिनि। साईं जन खां इहा ॻाल्हि मां पुछंदुसि त छा जेके ड्यूटी कंदा आहिनि उन्हनि जी पघार कटींदा आहियो, ऐं जेके ड्यूटी न कंदा आहिनि उन्हनि खे फुल पघार मिलंदी आहे? DCO साहब खुदारा तव्हां ॾिसी सघो था, अचो सजावल जूणे जो जी विज़िट कयो, कुझु हिननि खे ॾंडो ॾियो। हे मुफ़्त जूं पघारां था खणनि, हे सिर्फ़ में सिर्फ़ वॾेरनि जा सिफ़ारिशी आहिनि। ऐं जे ग़रीब मिसकीन आहे जेको कमु थो करे त उन जी पघार कटी थी वञे। जेके वाइट कॉलर आहिनि, जेके अचनि ई नथा ड्यूटी ते, त उन्हनि खे फुल पघार मिले थी, हर महीने फुल पघार मिले थी। त DCO वरी बि मां तोखे अपील ऐं गुज़ारिश थो कयां त खुदारा 193 माण्हू रखियल आहिनि। छाजे करे गल तालके जे पंहिंजो जेके शहर आहिनि, शहर कहिड़ा वॾा आहिनि? हिकिड़ो सजावल जूणे जो आहे, हिकिड़ो अर्ज़ी भुटो आहे, कोट लाल बख्श आहे, बहादुर भंड आहे। आहिनि कहिड़ा इहे ॻोठ जंहिंमें 193 माण्हू, अञा हे त ॿिया बि रखियल हूंदा, ॿियनि यूसिन में बि रखियल हूंदा। ही जेको 193 माण्हू रखियल आहिनि, कहिड़ा कमु था कनि? सिर्फ़ 5-6 माण्हू जेके कमु कनि था उन्हनि जी बि पघार कटी थी वञे, सो बि उहे वीचारा डेली वेजिस ते आहिनि, उन्हनि जी बि पघार कटी थी वञे, त केरु सफ़ाई कंदो? हे सभु जो वॾेरनि जा माण्हू थींदा ऐं भोतारनि जा माण्हू थींदा त हिन शहरनि जी सफ़ाई केरु कंदो? हे नालियूं केरु साफ़ कंदो? खुदारा एक्शन खणो। ख़ुदा हाफ़िज़।